अदा तूं छा थो सम्झी त करम खान मंसूर खान ऐं चाकर खान जो वज़न खणी ईंदो? जे करम खान मंसूर खान ऐं चाकर खान जो वज़न न खणी सघियो न पोइ बि सोरहाना पक आहे त असांखे दग ज़रूरु लाहींदो, ईअं हरू भरू न माराईंदो। अदा हितां निकिरण खां पोइ कहिड़े तरफ़ हलंदासीं? हे जबल ऐं पहाड़ आहिनि, हलण खां पोइ का ख़बर न पवंदी असांजी मंज़िल किथे आहे, किथे था हलूं। जेको नसीब हिननि जबलनि पहाड़नि में मूंखे सोरहाना पका असांखे ॻोल्हे ई कोन सघंदा। अदा तोखे एतिरी पक आहे त करम खान असांखे हिते निकिरण लाइ का वाट ॾींदो या मोते मुंहं में धिके छॾींदो? करम खान मूंसां कॾहिं बि धोखो न कंदो, छो जो हुन जे मथां बि कंहिं वक़्त में मुंहिंजा थोरा माराईंदो कोन। खुदा करे तव्हांजे भरोसे ते करम खान पूरो लहे, किथे ईअं न थिए असां खां धोखो थिए। जाबिर चाकर खान वारा ॻाल्हियूं करणु चाहिनि था। जेकॾहिं तव्हांजो इरादो हुजे त मां तव्हांजो निबेरो कराए सघां थो। करम खान यार असां ॻाल्हियुनि में कॾहिं बि कोन निबरंदासीं। हिकिड़े अधु खून जो मसइलो हुजे त थी वञे, हिते 4-5 खूननि जो मसइलो आहे। जाबिर ही त 5 खून आहिनि, पर जेकॾहिं 50 खून कंदव न पोइ बि हिन जो आख़िरी हल आहे ॻाल्हियूं। करम खान हीअ अञा शुरूआत आहे, असां आख़िरी हद ते अञा न आहियूं पहुता। तव्हांखे पनाह ॾियण जे लाइ मूं वटि हिकिड़ी वाट आहे, ॻाल्हियूं। या त वरी हितां निकिरण जे लाइ तव्हांखे मां महफ़ूज़ वाट ॾेई सघां थो। सिधो छो नथो चई करम खान त तूं चाकर खान जो बार नथो खणी सघीं? जाबिर ॻाल्हि चाकर खान जे बार जी नाहे, ॻाल्हि आहे मंसूर खान जी। तव्हांखे पनाह ॾियण सां असां ॿिन्ही बिरादरनि में वॾो खूनी तकरार थी वेंदो। असां नथा चाहियूं असांजे करे तव्हां जे विच में खूनी तकरार थिए। करम खान पोइ तव्हां असांखे तव्हांखो महफ़ूज़ रस्तो ॾियो, असां हितां निकिरण लाइ हींअर ई तयारु आहियूं। क़स्म ॾींहं जी रोशनी में तव्हांजो हितां निकिरणु नामुमकिन आहे, छो त चाकर खान जा माण्हू चओ तरफ़ बीठल आहिनि। बाक़ी हा, राति जे अंधेरे में मां तव्हांखे का महफ़ूज़ वाट ॾींदुसि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।